अस्सलाम वालेकुम गाइस हो एंड गाइस यू असल में अॼुकल्ह जेको आहे न इन ते घणो फोकस आहे तव्हांजो। कीअं आहियो तव्हां सभु? अच्छा, अॼु मुंहिंजी दिलि चयो की मां तव्हां सां कुझु ॻाल्हायां। न तव्हांजो हिन मुंहिंजे अकाउंट ते को कमेंट थो अचे, न का वीडियो मुंहिंजी तव्हां ते पहुचे थी। भले ही जेके वीडियो मां एतिरियूं ठाहियां पई केॾां थियूं वञनि। ऐं हीअ वीडियो मुंहिंजी जेताईं बि पहुचे उहे ज़रूरु कमेंट कयो की मुंहिंजी वीडियो तव्हां कहिड़े सिटी खां ॾिसो पिया, किथां खां ॾिसो पिया। तव्हांजा हाणे मूं वटि कमेंट पुॼनि ई नथा। ये केॾां विया सभु गाइज़ वारे गाइज़िन वारे गाइज़ ऐं गाइज़िन ॻाल्हि छा मतिलबु आहे? गाइज़ हो एंड गाइज़िन वारे अकाउंट ते ॾाढा था कमेंट अचनि ऐं असां हिते वीडियो ठाहे मरी पिया आहियूं। असांखे कमेंट ई नथो करे। छा थी वियो आहे तव्हांखे? कमेंट कयो, लाइक कयो, शेयर कयो ताकी असां वीडियो ठाहियूं। हाणे त मतिलबु दिलि ई नथी थिए वीडियो ठाहियूं की मतिलबु व्यूज़ बि न पिया अचनि। अगरि केरु ॾिसे थो त उहो हीअं स्क्रॉल थो करे छॾे। छा मतिलबु आहे? कमेंट कयो सुठा सुठा ताकी असां बि अॻियां वीडियोज़ ठाहियूं। ऐं जॾहिं मां सॉन्ग ते तव्हांजे नाले ते वीडियो ठाहींदी हुयमि त माशाल्लाह एतिरा कमेंट अॼु असांजे नाले हाणे छा थियो आहे तव्हांखे सभु केॾां विया हलिया हो? सो थोरो एक्टिव थी वियो ताकी असां बि एक्टिव थियूं। तव्हांजे एक्टिव हुजण सां ई असां एक्टिव थींदासीं। एक्टिव थियो, कमेंट वमेंट कयो अबा कुझु असांजे अकाउंट खे बि थोरो अॻियां कढो।